दुनिया जा 5 ताक़तवर सुपर कंप्यूटर। नंबर 1 फ्रंटियर। फ्रंटियर दुनिया जो पहिरियों हेक्सा 7 या हेक्सा स्केल जो सुपर कंप्यूटर आहे। हेक्सा स्केल मां मुराद हिकु अहिड़ो निज़ाम जेको 1 सेकंड में 1 अरब हिसाबी अमल सर अंजाम ॾेई सघे। इहा मशीन $60 करोड़ जे ख़र्च सां तैयारु कई वई आहे। हिन खे हेवलेट पैकार्ड जी मदद सां तैयारु कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु इहा मशीन अमेरिका जी टेनेसी रियासत में मौजूदु आहे। हिन खे ठाहिण जे कम जी शुरूआत 2021 ईस्वी में कई वई ऐं 2022 ईस्वी में इहा पंहिंजे मुकमल सलाहियत ताईं पहुची वई। हिन मशीन वधि खां वधि रफ़्तार 1.1.2 हेक्सा फ्लॉप्स हासिल कई आहे। इहा 74 अलमारियुनि जे खाननि ते आधारियल आहे, जंहिंमां हर खाने जी एराज़ी 48 सेंटीमीटर या 19 इंच आहे। उहो सुपर कंप्यूटर दुनिया जे सभ खां वधीक कराइतनि सुपर कंप्यूटरनि जी फ़हरिस्त में सभ खां मथे आहे। नंबर 2 फुगाकू। फुगाकू हिकु पेट्रा 7 सुपर कंप्यूटर आहे। मतिलबु हिकु अहिड़ो निज़ाम जेको 1 सेकंड में 10 पावर 15 हिसाबी अमल सर अंजाम ॾेई सघे, जेको जापान जे कोबे शहर जी रेकन मर्कज़ में रखियल आहे। हिन खे ठाहिण जी शुरूआत 2014 ईस्वी में कई वई ऐं आख़िरकार हिन खे 2020 ईस्वी में मुकमल तौर ते लॻायो वियो। हिन मशीन अॻु में मौजूदु के कंप्यूटर जी जाइ वरिती। हिन जो नालो जापान जी सभ खां बुलंद जबल फ्यूजी जे नाले पोयां रखियो वियो आहे। इहा मशीन जून 2020 में दुनिया जो सभ खां तेज़ सुपर कंप्यूटर बणिजी वई। इहा मशीन ARM या एडवांस रिस्क मशीन्स बनावट ते आधारियल पहिरियों सुपर कंप्यूटर हो जंहिं इहो एज़ाज़ हासिल कयो। हिन 1.42 हेक्सा फ्लॉप्स जी वधि खां वधि रफ़्तार पिणु हासिल कई। फुगाको खां 2022 ईस्वी में फ्रंटियर सुपर कंप्यूटर अॻिते वधी वियो। नंबर 2 लूमी। हिन जो पूरो नालो लार्ज यूनिफाइड मॉडर्न इंफ्रास्ट्रक्चर आहे। इहो पेटा 7 जो सुपर कंप्यूटर आहे। इहो यूरोपीय मुल्क फिनलैंड जे काजानी जे डेटा मर्कज़ में मौजूदु आहे। जून 2022 ईस्वी खां उहो कंप्यूटर यूरोप जो सभ खां तेज़ सुपर कंप्यूटर आहे। उहो पूरो निज़ाम 2 लख मर्कज़नि ते आधारियल आहे, जेके 375 पेटा फ्लॉप्स जी रफ़्तार खे सर अंजाम ॾियण जी सलाहियत रखनि था। हिन जी बनावट खे बुनियादी तौर ते इन जे ख़र्च या कारकर्दगी जे फ़ाइदे लाइ चूंडियो वियो हो। हिन जे ठाहिण ते जुमिले $15 करोड़ जो ख़र्च आयो आहे। नंबर 4 सिमत। हिन खे IBM ठाहियो हो। उहो 200 पेटा फ्लॉप्स जी वधि खां वधि रफ़्तार जी सलाहियत रखे थो। इहा मशीन नवंबर 2018 खां जून 2020 ताईं दुनिया जी सभ खां तेज़ सुपर कंप्यूटरनि में पहिरें नंबर ते हुई। नंबर 5 सीरिया। हिन खे अमेरिका जे न्यूक्लियाई सलामती जे इदारे लाइ ठाहियो वियो हो। हिन जो बुनियादी मक़सदु कंहिं बि क़िस्म जो अगकथी कंदड़ निज़ामनि में इस्तेमालु हो। उहो अमरीकी न्यूक्लियाई हथियारनि जी हिफ़ाज़त भरवसे जे लाइक़ ऐं असराइते नमूने सां इस्तेमाल में मदद करे थो। सीरिया बनावटी लिहाज़ खां सिमत सुपर कंप्यूटर सां तमामु घणी हिकजहिड़ाई रखे थो।